प्यारा ॿारो, बाजी गुलबानू जी तरफ़ां तव्हां सभिनी खे भलीकार। तव्हां ॿुधी रहिया आहियो दिलचस्प अखाणियूं। अचो त अॼु जी अखाणी ॿुधूं ऐं लुत्फ़ अंदोज़ थियूं। दानियल शींहं जे डर में। दानियल 6 बाब। दुआ करण मना न आहे। खुदा दानियल जे ईमान जो इनाम ॾे थो। बादशाह जा नाज़िम दानियल खे हटाइण चाहिनि पिया। छा तव्हां ताज़ो वाक़ियो ॿुधो आहे? हाँ बिल्कुल। दानियल सॼी सल्तनत में 2 नंबर जो सभ खां वधीक ताक़तवर शख़्स थियण वारो आहे। असांखे का ॿी ग़लती ॻोल्हणी पवंदी त जीअं हुन जी तरक़ी खे रोकी सघूं। ही कमु करण का आसान ॻाल्हि न आहे। हुन जे मज़हब बाबति छा ख़्यालु आहे? हू ॾींहं में 3 भेरा पंहिंजे ख़ुदा जी इबादत करे थो। पाण हुन जे ख़िलाफ़ हिकु नओं कानून ठाहे सघूं था ऐं हुनखे बादशाह वटि वठी वेंदासूं। कंहिं ॻाल्हि लाइ दानियल कॾहिं बि उन माण्हुनि सां कुझु न कयो हो। खुदा खेसि मुल्क जे हिकु वॾे उहिदे ते पहुचायो हो ऐं ही ॻाल्हि ॿियनि खे परेशान करे रही हुई। इहे हसद करे रहिया हुआ। हाणे जल्दी बादशाह वटि वञ, खेसि नए कानून ते दस्तखत कराइणा पवंदा। दारा बादशाह सभिनी शहज़ादनि सोचियो आहे त ऐं बादशाह तव्हांखे हिकु नए कानून ते दस्तखत करणु घुर्जे। जीअं ईंदड़ 3 ॾींहंनि ताईं जेको बि शख़्स तव्हांजे सवाइ कंहिं देवता या कंहिं माण्हू खां दुआ घुरे थो त उनखे शींहं जे डर में उछलायो वञे ऐं हिन कानून खे अवाम ते लागू करियो। को बि उनखे तब्दील न करे सघे। बादशाह उन्हनि जे शैतानी मंसूबे ते गौर न कयो ऐं कानून ते दस्तखत करे छॾिया। पर दानियल जी ज़िंदगी में खुदा जो मक़ाम सभ खां पहिरीं हो। तंहिं करे हुन जी ज़िंदगी में हुन कानून जे करे का बि तब्दीली न आई। हुन पंहिंजी दुआ जारी रखी ऐं संदसि दुश्मन मथसि नज़र रखे रहिया हुआ। ऐं दारा बादशाह, तव्हां हिकु अहिड़े कानून ते दस्तखत कया आहिनि जेको हर कंहिंखे मना करे थो त माण्हू ऐं खुदा खां का दुआ न घुरे। हा, इहा ॻाल्हि सही आहे। दानियल अञा ताईं पंहिंजे खुदा खां ॾींहं में 3 भेरा दुआ घुरे थो। असांखे हुनखे उहो कंदे ॾिठो आहे। उन जे नतीजे में उनखे शींहं जो खाधो थियणु घुर्जे। दानियल बादशाह दानियल सां मोहबत कंदो हो ऐं खेसि बचाइण चाहींदो हो, पर कानून ते कानून हो। दानियल तुंहिंजो खुदा तुंहिंजी मदद करे। ऐं पोइ हुननि दानियल खे शींहनि जी डार में उछलायो। बादशाह उन राति बिल्कुलु न सुतो। ॿी सुबुह हू बेसब्री सां शींहनि जी डार ॾांहुं वियो। दानियल, छा तुंहिंजे खुदा तुंहिंजी हिफ़ाज़त कई? ए बादशाह, तूं हमेशा ज़िंदा रहीं। मुंहिंजे खुदा हिकु फ़रिश्तो मोकिलियो जंहिं शींहनि जा वात बंदि करे छॾिया। तंहिं करे ही मूंखे नुक़सान न पहुचाए सघिया। बादशाह इहो ॿुधी तमामु ख़ुशि थियो। दानियल अञा ताईं ज़िंदा हो ऐं बादशाह हुकम ॾिनो त दानियल खे डार मां ॿाहिरि कढियो वञे। दानियल जे जिस्म ते ना को ज़ख़म हो ऐं ना ई का निशान। खुदा जी तरफ़ां हिकु मौजो दानियल खे इज़त ॾिनी वई ऐं संदसि दुश्मननि खे शींहनि जी डार में उछलायो वियो। मुंहिंजी सॼी सल्तनत में हर कंहिंखे हुकम ॾिनो वञे थो त उहे दानियल जे खुदा जी इज़त कनि। उहो ई ज़िंदा खुदा आहे जेको बचाए थो ऐं मदद करे थो। दानियल जी ईमान जे करे वॾा वॾा कम थिया। ज़िंदा खुदा तव्हांजे ईमान ऐं उन ते भरोसो रखण करे तव्हांखे बि इनाम ॾींदो। ठीकु आहे ॿारो, हाणे बाजी गुलबानो खे इजाज़त ॾियो। ख़ुदा हाफ़िज़।